पनवाकिल में ग्रिड स्टेशन साम्हूं क़ौमी शाहराह ते ट्रक जे टक्कर खां पोइ ऑयल टैंकर लीक थियण सबबि हज़ारे लीटर खाजो तेल ज़ाया थी वियो आहे, जॾहिं त इलाइक़े वासी बाल्टियूं ऐं ड्रम खणी तेल खणी विया आहिनि। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। पनवाकिल में ग्रिड स्टेशन साम्हूं क़ौमी शाहराह ते ट्रक जे टक्कर खां पोइ ऑयल टैंकर लीक थियण सबबि हज़ारे लीटर खाजो तेल ज़ाया थी वियो आहे। इलाइक़े वासी बाल्टियूं ऐं ड्रम खणी तेल खणी विया आहिनि। अवां खे आगाह कंदा हलूं। अहम ख़बर आहे त पनवाकिल में ग्रिड स्टेशन साम्हूं क़ौमी शाहराह ते ट्रक जे टक्कर खां पोइ ऑयल टैंकर लीक थियण सबबि हज़ारे लीटर खाजो तेल ज़ाया थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। पनवाकिल मां अयाज़ शेखा। जी अयाज़, आगाही ॾिजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पनवाकिल जो क़ौमी शाहराह ते ट्रक जो टक्कर लगन सबबि खाजू तेल सां भरियल ऑयल टैंकर लीक थी वियो। ऑयल टैंकर लीक थियण सबबि 30,000 खां वधीक खाजू तेल ज़ाया थी वियो, जॾहिं त वाक़े वारे हंधि भरपासे जे सभई ॻोठाणनि पहुची करे पंहिंजा बाल्टियूं ऐं कूलर ऐं ॿियो सामान खणी करे तेल मेड़ण शुरू करे छॾियो। इन सिलसिले में पनवाकिल पुलिस पारां पसंदि ऐं पंजाब ॾांहुं ईंदड़ ट्रैफिक खे रोके छॾियो, जॾहिं त वाक़े वारे हंधि सभई गाॾियूं बीहजी वियूं। इन सिलसिले में इहो बि मालूम थियो आहे त खाजरू तेल सां भरियल टैंकर भरिसां ऑयल डिपू ते बीठल हुयो, जंहिंखां पोइ वापसी ते जेको आहे ट्रक जो टक्कर लॻण सां लीक थी वियो, जंहिंखां पोइ जेको आहे मोटरवे पुलिस ऐं सांघी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे माण्हुनि खे छॾो छॾो करे छॾियो ऐं ट्रैफिक खे जारी करे छॾियो। आख़िरी इतलाह ताईं जेको आहे ट्रैफिक जेका आहे उहा महिरबानी अवां जी आगाही ॾियण लाइ।